वाला आलिही व अस्हाबिही व अहले बैतिही व अज़वाजिही अजमईन बिरहमतिक या अरहमर राहिमीन। भला के प्रोग्राम में अल्लाह ताला तवाएं असांखे अचण जी सआदत नसीब फरमाई आहे। उन बाजारे रब करीम जे दर दुआ है अल्लाह ताला तवाएं असां मिड़नी जो अचण वेहण ॿुधण ॿुधाइण पांजे रज़ा जे ख़ातिर पांजे बारगाह में मंजूर ऐं मक़बूल कर फरमाए। जंहिं मर्द कलंदर जे लाइ ईसार सवाब जे लाइ ही प्रोग्राम रखियो आहे, अल्लाह मिठड़े खां दुआ है अल्लाह ताला उन जे क़बर खे भी जन्नतुल फिरदौस जे बागन जा बाग बणाए। रिवायत में ईंदो आहे त जेको इंसान दुनिया में आयो जॾहिं वफ़ात करे वञे थो रिश्तेदार उनखे पूरे वापसि थियनि था, जेके इन सां गॾु अल्लाह जे तरफ़ खां फ़रिश्ता उहे ख़ामोश थी अल्लाह जे दरबार में अर्ज़ करनि था त मुंहिंजा रब जंहिं इंसान सां तूं असांजी ड्यूटी लाथी अॼु उहो दुनिया मां लाॾाणो करे वियो, हाणे असांजे लाइ हुकुम जेको रब जो अल्लाह सां फरमाईंदो त तव्हां इन सां गॾु रहो। रब जो त फौत थी वियो, अल्लाह से फरमाए तो इन जो शयूं तव्हां लिखंदा रहो। कहिड़ियूं? इमामुल अंबिया फरमाए तो पहिरीं शइ अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो त मोल जो तव्हां सदको जारी रखो, जेको ख़ैर जो कमु कयूं जंहिंमां दुनिया फ़ाइदो पोइ हिते वठे थी। पाण त मरी वियो, पाण त क़बर जे हवाले थी वियो, पर उन ख़ैर जे कम मां ॿिया फ़ाइदो वठनि था। फरमाई त ॼण त पाण कमु करे थो, आमाल नामे में नेकियूं लिखंदा वञो। सदको जारी ॿियो इल्म युंतफ़अ बिही, क़ुरान पाक जी तालीम पाण पढ़ी बचड़नि खे पढ़ाई, उहे वॾड़ा थिया उन्हनि वरी ॿिए हंधि पढ़ायो। जीअं सिलसिलो इहो हलंदो रहंदो पाण त क़बर में वियो, पर इमामुल अंबिया फरमायो अल्लाह ताला फ़रिश्तनि खे फरमाए थो त तव्हां इहा शइ उन जे आमाल नामे में लिखो, ॼण त पाण इहो नेकी जो कमु करे थो। टियों आहे त औलाद जी तरबियत। औलाद जी तरबियत चङी चई, औलाद जा हक़ अबे अमा ते आहिनि। पहिरियों हक़ इहो आहे त बचड़ो ॼमे त उनजो नालो सुठो रखिजे, नालो सुठो रखिजे, इहो औलाद जो हक़ आहे पंहिंजे अबे अमा ते। पोइ उन्हनि जी तरबियत चङी कजे, दीनी तालीम उन्हनि खे कोशिशि करे पढ़ाए, इहो बि उन्हनि जे मथां हक़ आहे। जॾहिं जवान थियनि त उन्हनि जी शादीअ जो इंतज़ाम बि कजे, इहो बि औलाद जो अबे अमा ते हक़ आहे। पोइ तव्हां त वरी जॾहिं वफ़ात करे वञे अबो अमा तॾहिं रब खां इहे दुआ घुरनि त रब साईं जीअं नंढड़े लाइ मूं ते अबो अमा रहम कंदा, अॼु मुंहिंजा मिठा रब उहो तुंहिंजे हवाले आहे, तूं उन ते रहम फरमाए मुंहिंजे अबे अमा ते। बहरहाल बिरादर मोहतरम अब्दुल हफीज़ उलरो अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां करोड़ा रहमत जा मींहं नाज़िल फरमाए। अवां जे हिन ॻोठ में काफ़ी ज़माने खां उस्ताद थी रहियो, नंढड़ा बचड़ा भी उन वटि पढ़िया, मां सम्झां थो उहे वॾड़ा थी करे वरी ॿिए हंधि बि पढ़ाइनि था। मां सम्झां थो हक़ानी साहब भी उस्ताद जो शागिर्द, भाउ अब्दुल करीम भी शागिर्द, इहे भी शागिर्द वरी इहे जाते पढ़ाईंदा, वरी इन्हनि जा शागिर्द वरी उहे अॻिते हली जाते पढ़ाईंदा। इहो भी ख़ैर जो हिस्सो आहे जेको मोहतरम अब्दुल हफीज़ उलरी जे आमाल नामे में अल्लाह ताला लिखाईंदो। उहे बि किताबनि में ईंदो आहे त तव्हां पाण खे अहिड़ो बणायो जो पोयों माण्हू तव्हांजी तारीफ़ करे, पाण खे अहिड़ो न बणायो जो पोयों माण्हू दिलि में चवनि त अल्लाह असांखे जान छॾाई इन माण्हू खां, अहिड़ो पाण खे न बणायो। जेतिरो थी सघे माण्हुनि सां सुठो हलो, पाड़े वारनि सां सुठो हलो, ज़बान ते कंट्रोल हुजे, ज़बान खां ॿोल जेके निकिरनि उहे सुठा हुजनि, बुरा न हुजनि। अल्लाह जे रसूल हिकिड़े दफ़े ज़बान खे वठी ईअं हथु विधऊं, ज़ुबान में हथु विझी पाण फरमाए त हीअ ज़बान जो टुकड़ो गोश्त जो टुकड़ो अहिड़ो आहे या त माण्हूअ खे जन्नत ॾे वठी वेंदो या जहन्नम ॾे वठी वेंदो। माना इहा ज़ुबान वॾी ख़तरनाक आहे, तंहिंजे करे जेतिरो थी सघे सची ज़ुबान ते बि कंट्रोल हुजे। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला सभिनी खे इमामुल अंबिया साईं जी ॾसियल हुक्मनि जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। हीउ ॿियो को जलसो न आहे, हुन मरहूम जे यादि में हिकिड़ो महफ़िल नात सजाई वई आहे। मां अल्लाह खां दुआ थो कयां मूंसां बि हुनजो तमामु घणो ताल्लुक़, तमामु गहरो ताल्लुक़, एतिरे ताईं जो मां सम्झां थो त पहिरियों सफ़र बि हुनजो हरमैन शरीफ़ैन जो मूंसां गॾु थियो।
ऐं उहो अजीब क़िस्म जो सफ़र हुयो। मां उन मर्द कलंदर खे बैतुल्लाह जे आॾो रोअंदे ॾिठो, मां उनखे सुड़का भरींदे ॾिठो, मां उनखे बेअख़्तियार अखियुनि मां ॾाढ़ियुनि मां ॻोढ़ा ॻाड़ींदे ॾिठो। अॼु मूंखे उहे शयूं यादि थियूं अचनि। मां अलाह खां अर्ज़ु थो कयां त मुंहिंजा रब साईं जीअं तुंहिंजे बैत जे आॾो इमाम अल-अंबिया जे रोज़े अतहर जे आॾो इन मर्द कलंदर पंहिंजो पाण खे पेश कयो। रब मिठा उन जे हाल खे उन्हनि जे सदके रहम करणु फरमाए। अलाह उन्हनि जे पोयनि खे पसमांदनि खे अलाह उन जे नक्श कदम ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मां हिकिड़ो शेर बि चयो जेको पूरो सफ़र हो ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो एॾो मक़बूल वियो। मां ईअं चवंदो आहियां त जेकॾहिं को माण्हू पंहिंजे मुंहं सां चुप करे उन शेर खे ॿुधे त मां सम्झां थो किताब ॾिसण जी ज़रूरत न पवंदी, ईअं सही उनजो उमिरो थींदो। जेकॾहिं छड़ो उन शेर खे चुप करे गौर सां ॿुधे। घर खां भाऊ निकितो, मूं वटि पहुतो, कराची ते वियासीं, जहाज़ में चढ़ियासीं, एहराम ॿधोसीं, जिदे में पहुतासीं, बैतुल्लाह जे साम्हूं वियासीं, दुआऊं घुरियूंसीं, अखियुनि खे न छिंबियोसीं, बैतुल्लाह जो तवाफ़ शुरू कयोसीं। काथों शुरू कयोसीं, केतिरा चकर ॾिनासीं, सफ़ा मरवो किथां शुरू थियो, किथे पूरो कयोसीं, इहो सॼो तफ़सील सां उन शेर में आहे। उहो बोर अथसि त लही थक विया उमिरि जा ई मदीने में जॾहिं पहुतुमि, सफ़र सारो ॿुधायां थो त कीअं पहुतुमि ऐं छा फसियो। जेकॾहिं न कंहिं ॿुधो आहे त मां उनखे हिकिड़ो दफ़ो गुज़ारिश कंदुसि उन मर्द कलंदर जे सदके इन शेर खे बि ज़रूरु ॿुधे। मां एॾो मूंखे दोस्तनि इन शेर ते काफ़ी सारो दाद ॾिनो ऐं मूंखे दोस्तनि फ़ोन कया त साईं तव्हांजी रहनुमाई इन शेर कई, असांखे ॿिए कंहिंजी रहनुमाईअ जी ज़रूरत न पई, छड़ो ॿुधंदे 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 पूरो उहो ई उमिरो कयोसीं जीअं तव्हां बयानु कयो। बहरहाल इहा शइ हिकिड़ी ॾाढी भली। ॿियो बि जहाज़ में चढ़ियासीं, शेर त घणा चई पर जहाज़ में बि हिकिड़ो शेर चयो। उनजा ॿोल हुया त महबूब जे शहर ॾे अॼु मां सफ़र कयां थो, महबूब जे शहर ॾे अॼु मां सफ़र कयां थो, उॾरे जहाज़ थो ऐं हीउ शेर मां लिखां थो। गॾु वेठा हुआसीं, सीटुनि गॾु हुयूं, जहाज़ हले पियो, हीउ मर्द कलंदर उन पासे ॾे टकींदे टकींदे रोए बि पियो, लिखे बि पियो। उते बैतुल्लाह जे आॾो खोड़ सारा रोज़े रसूल जे आॾो उहो बि शेर तव्हां ज़रूरु ॿुधो हूंदो। अजब उनजे अंदाज़ जो हो। अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला उन जे हिन पोएं ख़ैर खे पंहिंजे बारगाह में मंज़ूर ऐं मक़बूल करणु फरमाए। सच इहो आहे त अॼु बि कंहिं जाइ तो राति जो असर जो कंहिं ट्रैक्टर में, कंहिं गाॾीअ में, कंहिं मस्जिद में आवाज़ गूंजंदो आहे त अब्दुल हफ़ीज़ सभिनी जे दिलनि ते राज कंदो आहे। ॿियो न त माण्हू जाग में बि थी करे अलाह खां दुआ घुरंदा आहिनि त रब साईं इन बानड़े जी पारख हुजे। असां बि अलाह खे अर्ज़ु था कयूं त मुंहिंजा रब साईं इन बानड़े जी तोखे पारख आहे। तूं जहान छॾे वियो, असां पोइ मौजूदु आहियूं, असां उन जा गुण था ॻायूं, असां उन जी चङाइनि खे था यादि कयूं। अलाह जे रसूल फरमायो उज़कुरू मौताकुम बिल ख़ैर, पंहिंजे मौलनि खे भलाई सां यादि कयो। पाण फरमायो त अलाह त ॼाणंदो आहे त बाने में कहिड़ियूं कसायूं कहिड़ियूं चङायूं, पर फरमाई त जॾहिं माण्हू उन जी तारीफ़ कंदा आहिनि अलाह ताला फरमाईंदो आहे त हीउ छो था तारीफ़ कनि। उनखे अलाह साईं खे ॿुधायो वेंदो आहे, फ़रिश्ता अर्ज़ु कंदा आहिनि त इमाम अल-अंबिया चवनि त पंहिंजे मोल खे भलाई सां यादि कयो। अल्लाह साईं मलाइकनि खे फरमाईंदो आहे त बानो मुंहिंजो हे बि चङो चवनि था, मां बि चङो करे छॾे थो ॾियांसि। तंहिंजे करे मोल जी थोरे कमी कोताही का साम्हूं हुजे उहा यादि न कजे, उनजे नेकिन खे ॾिसे। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला हुनखे त नेकिन सां भरे छॾे। अॼु मुंहिंजे आॾो हुनजो किताब पियो आहे, काश जेकॾहिं हीअ किताब हुनजी ज़िंदगीअ में अचे हा, पर अफ़सोस हुनजी तमन्ना इहा विरहाइजी वई। पर पोइ बि अलाह जे तरफ़ खां इनशा अलाह हुनखे ख़ुशख़बरियूं खोड़ मिलनि। अॼु बि मां उनखे यादि कयां थो ऐं अलाह जे हमद में शेर ॻाए थी। शेर तमामु मुंहिंजे ज़ुबान ते बि घणो आयल ऐं मक़बूल बि ॾाढो, मक़बूल बि तमामु ॾाढो ऐं हक़ीक़त बि बयानु थियल आहे। थोरो तव्हां बि तवजो कंदो त वाक़ई अलाह जी कुदरत कीअं बयानु कई अथई। छा चयो अथई?